हिते अवां सां ॿी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। कराची जे इलाइक़े पुराणी गोलीमार लियारी नदी भरिसां गोली लॻल शख़्स जो लाश मिलियो आहे। 30 सालनि जे नौजवान खे गोलियूं हणी क़तल कयो वियो आहे। रेस्क्यू ज़रियनि जो इहो चवणु आहे। लाश खे सिविल अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। मक़तूल जी सुञाणप नाहे थी सघी। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। कराची जे इलाइक़े पुराणी गोलीमार नदी भरिसां हिकु शख़्स जो गोलियूं लॻल लाश हथ आयो आहे। 30 सालनि जे नौजवान खे गोलियूं हणी क़तल कयो वियो आहे। लाश खे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मक़तूल जी सुञाणप नाहे थी सघी। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। कराची जे इलाइक़े पुराणी गोलीमार लियारी नदी भरिसां गोली लॻल शख़्स जो लाश हथ आयो आहे। 30 सालनि जे नौजवान खे गोलियूं हणी क़तल कयो वियो आहे। लाश खे सिविल अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। मक़तूल जी सुञाणप नाहे थी सघी। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे कराची मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर आमिर सुप्रो। जी आमिर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी फराह, पुराणा गोलीमार लियारी नदी भरिसां गोलियूं लॻल लाश मिलियो आहे ऐं लाश जेको आहे 30 सालनि जो नौजवान आहे जंहिंजो ॿुधायो वञे पियो। ही लियारी नदी भरिसां जेको आहे खुलियल कचरे जे भरिसां जेको आहे रेस्क्यू अमलदारनि खे हिकिड़ो लाश हथायो आहे जंहिंजी जेको आहे डेड बॉडी अस्पताल सिविल मुंतक़िल कई वई आहे। ॿिए तरफ़ रेस्क्यू एहलकारनि जो चवणु आहे त नौजवान खे जेको आहे सो गोलियूं लॻल तशदुद लॻल लाश मिलियो आहे जंहिंजी हिन महिल हाल जेको आहे सुञाणप नाहे थी सघी। ऐं ॿिए तरफ़ जेको आहे रेस्क्यू एहलकारनि जो इहो बि चवणु आहे त तशदुद खां पोइ जेको आहे लाश जेको आहे नौजवान जो नदी किनारे फिटी कयो आहे, पर हिन महिल ताईं जेको आहे हुनजे गोली लॻण जा जेको फोत थियण जो जेको कारण आहे मालूम नाहे थी सघे। ठीकु आहे आमिर सुप्रो, अव्हां जी महिरबानी अपडेट करण लाइ।